खानापुर भरसा 50 ॾींहं अॻु फैज़ थाणे जी हाजी खान कलोड़ो लिंक रोड तां अगवा थियल मौलाना अब्दुल सबूर कलोड़ो ऐं मौलाना अली अकबर हकड़ो के ज़िले शिकारपुर पुलिस खानापुर के कच्चे कोट शाह वारे इलाइक़े में वारनि सां मुबैना मुक़ाबले बाद रात बाज़ियाब कराए वरितो आहे। ॿिए तरफ़ इलाइक़े में चोबोल आहिनि त पुलिस जतोई ऐं तेगानी हथियारबंदनि जी गिरफ़्तार करे 3 ॼणनि जी रिहाई बाद मुग़िरनि खे राजूनी डील ज़रिए बाज़ियाब करायो आहे। मुग़िरनि जे घर पहुचण ते सदन घरनि में ख़ुशी वारो माहौल आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।